अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, अल्लाह ताला जल जलालुहु व मन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत सगुरी अवा प्यारी जमात जे आॾो मुतलावत कई आहे, जंहिंजे बारे में चंद गुज़ारिशूं अर्ज़ कंदुसि। अल्लाह ताला शाल पंहिंजे हबीब जे सदके तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। महबूब करीम अलैहिस्सलाम जे सदके शाल ख़ुदा ताला मूंखे हक़ चवराए, तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला हक़ ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा भाउरो, अल्हम्दुलिल्लाह असां ऐं तव्हां मुसलमान आहियो। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात असांखे इस्लाम जी नेमत सां माला माल कयो आहे। असांजो अल्लाह हिकु आहे, असांजो नबी आख़िर ज़मा नबी आहे। क़ुरान अल्लाह जो किताब आहे
असांजो ईमान आहे त मुस्लमान ते 5 नमाज़ूं फर्ज़ हल, ज़कात हुन ते फर्ज़ आहे, रमज़ान शरीफ़ जा रोज़ा फर्ज़, अल्लाह ताला हुन खे तौफ़ीक़ अता करे त हज बि हुन ते फर्ज़ आहे। इस्लाम जे कंहिं बि रुकन जा पाण इनकारी कोन आहियूं। अल्लाह ताला शल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। ईमान ऐं इस्लाम अक़ीदे जो नालो आहे, पोइ उन खां बाद 2 नंबर में अमल जी ज़रूरत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो, इस्लाम जो बुनियाद 5 शयुनि ते आहे। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह या पहिरीं शइ, 2 नंबर में नमाज, 3 नंबर में ज़कात, हज ऐं रमज़ान जा रोज़ा। ये 5 इस्लाम जा बुनियादी रुकन आहिनि। अवां ॾिठो आहे त हज़ारे माण्हू जेके मुस्लमान आहिनि पर नमाज कोन था पढ़नि, दौलत हूंदे ज़कात कोन था ॾियनि, सेहत हूंदे रमज़ान जा रोज़ा कोन था रखनि, वसअत ताक़त हूंदे हज कोन था कनि, पर कंहिं बि मौलवी, कंहिं बि आलिम, कंहिं बि मुस्लमान उनखे काफ़र कोन चयो आहे। छाजे लाइ? त नमाज पढ़णु इहो अमल आहे, रोज़ो रखणु इहो अमल आहे, ज़कात अदा करणु इहो अमल आहे, अला हाज़ल क़ियास हज करणु इहो बि अमल आहे। पर इहो अमल हू तर्क कयो वेठो आहे, इन अमल जो तारिक आहे। नमाज जो तारिक आहे, ज़कात जो तारिक आहे, हज जो तारिक आहे, ज़कात जो तारिक आहे, लेकिन मुनकिर न आहे। तारिक में ऐं मुनकिर में फ़र्क़ु आहे। तारिक उनखे चइबो आहे त नमाज़ न पढ़े, पर मुनकिर उनखे चइबो आहे जेको चवे त बाबा नमाज़ आहे ई कान, मुलल ठाही आहे, ज़कात आहे कान, हज आहे कोन, ये सभु मुलल बनाया हल, त इनखे चइबो आहे मुनकिर। जेको अमल जो तारिक आहे उहो काफ़र न आहे, पर जेकॾहिं को उन अमल जो मुनकिर आहे, मुर्गो इनकार थो करे त आहे ई अमल कोन, इनखे चइबो आहे मुनकिर बि त काफ़र बि। अव्हांखे मां इहे लफ़्ज़ इनजे करे ॿुधाया त जीअं तव्हांखे ख़बर पए त अमल जो ताल्लुक़ जिस्म सां आहे, लेकिन अक़ीदे जो ताल्लुक़ दिल सां आहे। हिकिड़ो आहे अमल, ॿियो आहे एतिक़ाद। पोइ रुॻो एतिक़ाद नमाज़ ते कोन्हे, ज़कात ते कोन्हे, हज ते कोन्हे, ॿियनि इस्लामी अहकामनि ते कोन्हे, बल्कि अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू असांखे पंहिंजे पाक क़ुरान में फरमायो आहे। दुरूद पढ़ त मां तोखे अल्लाह जो क़ुरान ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सभई पढ़ो, बात बंद न करे वियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। खुदा ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, उदखुलू फिस्सिल्म काफ़ा। अवा इस्लाम में मुकम्मिल तरह दाखिल थी वञो। इस्लाम में मुकम्मिल तरह दाखिल थियो। इस्लाम में दाखिल थियण जे लाइ सब खां पहिरियां इंसान जे लाइ ज़रूरी आहे चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो ताल्लुक़ अक़ीदे सां आहे। उन खां बाद में अमल शुरू था थियनि पिया। उन अमलनि खे बि जेकॾहिं एतिक़ाद जे लिहाज़ सां फ़र्ज़ भाईंदो त अल्लाह पाक जल जलालहू अमन वारो जे ज़ात बाबरकात जे फ़राइज़ खे मञण वारो मुस्लमान आहे। पर जेकॾहिं उन अमलनि जो बि इनकार कंदो, अक़ीदो ऐं एतिक़ाद न रखंदो त माज़ अल्लाह वो काफ़र थी पवंदो। नमाज जे लाइ बि अक़ीदो हुजे, ज़कात
सलात लाइ बि अक़ीदो हुजे, हज जे लाइ बि अक़ीदो हुजे, रमज़ान शरीफ़ जे रोज़नि जे लाइ बि अक़ीदो हुजे। अक़ीदे खां बाद में अमल कबो आहे, अमल कंदो त उनखे सोन ते सुहागो आहे। पर जेकॾहिं एतिक़ाद जो मुनकिर नाहे, अक़ीदो सही आहे, अमल में कमी आहे, त थी सघे थो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे माफ़ बि फरमाए छॾे। अमल जी कमी ख़ुदा माफ़ कंदो आहे, पर जंहिंजो एतिक़ाद ख़राब आहे, अक़ीदो ख़राब आहे, बुनियाद ख़राब आहे, पीढ़ी हुन जी ख़राब आहे, उन जे लाइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात माफ़ी कोन ॾींदो आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात उनखे मुस्लमान में शुमार कोन कंदो आहे। बद अक़ीदे बे एतिक़ाद जो अमल बि क़बूल कोन हूंदो आहे। बुनियाद ग़लत आहे, उनजी नमाज़ कम जी नाहे, ज़कात कम जी नाहे, हज कम जो नाहे, रोज़ो कम जो नाहे। छाजे करे त सारो दारो मदार अक़ीदे जे मथां हूंदो आहे। एतिक़ाद जेकॾहिं ख़राब थी पियो त हुनजे अमल में कंहिं बि क़िस्म जी का कमी कान्हे। अवां ॾिठो आहे, अवां मुस्लमान खे ख़बर आहे, अवां जो ईमान आहे त अल्लाह जे राह में ख़ैरात करणु सवाब आहे। सही थो चवां या ग़लति थो चवां? कुरान पाक में रब ताला फरमाए तो लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून। अवां नेकी खे कोन था पहुची सघो, हरगिज़ हरगिज़ कोन पहुचंदो। अवां खे नेकी तॾहिं मिलंदी जॾहिं तव्हां अल्लाह जे राह में भली शइ क़बूल कयो, कुर्बान कयो, ख़ैरात कयो, ख़र्च कयो। तव्हांजी नेकी इहा ई आहे, अवां जे लाइ भलाई इहा आहे त जेका पसंदीदा शइ आहे, सुठी शइ आहे, उनखे अल्लाह जे राह में ख़र्च कयो। जेकॾहिं को वाणियो, को भील, को कोल्ही, को मेघवाड़ कंहिं मिसकीननि खे मानी खाराए, ख़ैरात करे, नलको हणाए, मस्जिद जे लाइ पैसा ॾे, मदरसे जे लाइ ॾोकड़ ॾे, छा इनखे सवाब मिलंदो? कावड़िया हो छा? ॻाल्हायो न दादा। छो? ख़ैरात करे थो, सुठी शइ आहे, पैसा ॾिए थो, सुठी शइ आहे, नलको हणाए थो, सुठी शइ आहे, मस्जिद जे लाइ पैसा ॾे, मस्जिद जोड़ायो, सुठी ॻाल्हि आहे, मदरसे वारनि खे पैसा ॾे, बाबा मदरसे में वञी ख़र्च कयो, सुठी ॻाल्हि आहे, पर हुनखे सवाब कोन मिलंदो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे उनजो दुनिया में एवज़ो ॾे, दुनिया जी सूरत में उहा ॿी ॻाल्हि आहे। लेकिन अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो ला ख़लाक़ लहुम, उन्हनि जो आख़िरत में को हिसो ई कोन्हे को। केतिरी बि नेकी कंदा, केतिरो बि चङाईअ जो अमल कंदा, उहे हिन दुनिया जे तख़्ते ते आख़िरत में हुननि जो को हिसो कोन्हे। इन जे लाइ हिसो कोन्हे जो अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जेके फ़राइज़, अक़ीदा, एतिक़ाद मुक़ररु फरमाया हल, उन जे मथां जेकॾहिं पूरो कोन्हे को त हुनजो को बि अमल क़बूल वारो कोन्हे को। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, इहा ॻाल्हि तोखे ज़हन में रखणु घुरिजे त जंहिं मुस्लमान जो बि अक़ीदो सही आहे, उहो सही मुस्लमान आहे, हुनजो अमल बि क़बूल आहे, पर सदाए मुस्लमान थियो ऐं हुनजो अक़ीदो ख़राब आहे त वाणे में ऐं ज़रूरी बराए नाम मुस्लमान में को फ़र्क़ु ई कोन्हे को। भली मुस्लमान सदाए, भली मस्जिद में बांगू हुजे, भली क़ुरान पढ़ाए, भली पाण खे मुवाहिद सॾाए, भली ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द कंदो रहे, नेकी जा कम करे, वाइज़ तक़रीरूं करे, अक़ीदो ख़राब आहे, दिलू मन में इन मुना में को फ़र्क़ु ई कोन्हे। छो? बुनियाद आहे एतिक़ाद, एतिक़ाद ख़राब आहे, अमल ख़राब आहे, उहो अमल ख़ुदा माफ़ करे सघे थो, लेकिन अक़ीदो आहे हिन भित जे पीढ़ वांगुरु। जेकॾहिं मथे भित ख़राब आहे त उहा वरी बि लेपे सां सही थी वेंदी, पर जे पीढ़ खाॼी पई त भित फाको वञी कंदी। सॼो दारो मदार अक़ीदे ते, ख़ुदा रा पंहिंजे अक़ीदे खे दुरुस्त बनायो, एतिक़ाद सही रखो। जेकॾहिं कंहिंजो अक़ीदो ख़राब आहे, अक़ीदो दुरुस्त न आहे, अल्लाह जे ज़ात में अक़ीदो दुरुस्त न आहे, नबी करीम जे बारे में अक़ीदो दुरुस्त न आहे, क़ुरान मजीद जे बारे में अक़ीदो दुरुस्त न आहे, इस्लाम जे रुकननि में कंहिं बि बारे में अक़ीदो दुरुस्त न आहे, उहो केतिरियूं बि इबादतूं करे, रियाज़तूं करे, आलिम सदाए मुस्लमान नाहे, नाहे, नाहे। हाणे मां तव्हांखे शुरू खां ॿुधायां, तव्हांजो असांजो अक़ीदो आहे त असांजो अल्लाह सचो आहे। चओ, ॾाढो चओ। अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमाईंदो आहे वमन अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला, केरु आहे जेको अल्लाह पाक जे कौल खां हुनजो कौल वधीक सचो हुजे।
बेअदद अल्लाह ताला फरमाया वमल अस्दक़ु मिनल्लाहि हदीसा केरा जंहिंजी ॻाल्हि अल्लाह पाक खां वधीक सची हुजे कौल बि अल्लाह जो सचो आहे ॻाल्हि बि अल्लाह जी सची आहे असां मुस्लमाननि जो अक़ीदो आहे त अल्लाह सचो आहे कहिड़ो अक़ीदो आहे जेकॾहिं भला को माण्हू कूड़ ॻाल्हाए या कूड़ ॻाल्हाइण ते क़ादिर हुजे उनखे सचो चइबो पाक दामन उनखे चइबो आहे जेको बुराई न करे सचो उनखे चइबो आहे जेको सचो ॻाल्हाए आदिल उनखे चइबो आहे जेको ज़ुल्म न करे ईअं न अदा पर मुंहिंजा प्यारा भाउ जेकॾहिं को मुस्लमान बि सॾाए हुजे बि मौलवी साहब ऐं चवे त इन्नल्लाह अला कुल्ल शैइन क़दीर अल्लाह ताला हर शइ जे मथां ताक़त रखंदो आहे जेकॾहिं अल्लाह जी कुदरत खे मञिबो त पोइ अलाह आहे अल्लाह जी ताक़त खे न मञिबो त पोइ अलाह न आहे हाणे इहे एतिरी त ॻाल्हि सची आहे पर हाणे अॻिते पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि ठाहे चवे थो त अब्दुर्रहीम बि कूड़ ॻाल्हाईंदो आहे दीन मोहम्मद बि कूड़ ॻाल्हाईंदो आहे फलाणो बि कूड़ ॻाल्हाईंदो आहे माण्हू जॾहिं कूड़ ॻाल्हाए सघनि था इहो कमु इंसान करे सघे थो त असांखे मञणो पवंदो त अलाह बि इहो कमु करे सघे थो जेकॾहिं अलाह इहो कमु न करे सघियो त पोइ अलाह माण्हूअ खां खुटी पवंदो तंहिंजे करे मञणो आहे त अलाह माण्हूअ खां बि मथे आहे अलाह पाक कूड़ ॻाल्हाईंदो कोन पर जे ॻाल्हाइण ते अचे त ॻाल्हाए सघे थो मां बि इहा ॻाल्हि थो चवां जेकॾहिं ॻाल्हाईंदो त कोन पर भला जेकॾहिं खणी ॻाल्हाए त पोइ हुनखे कूड़ो चइबो या सचो अदा जेकॾहिं अलाह साईं जल जलालु अमन वालो कूड़ ॻाल्हाए त कोन थो पर भला जेकॾहिं खणी ॻाल्हाए विझे बिल फर्ज़ त पोइ ॻाल्हाइण कूड़ ॻाल्हाइण खां पोइ अलाह खे सचो चइबो या कूड़ो चओ त कूड़ो चइबो छा चइबो अदा कूड़ो चइबो न छा अलाह कूड़ो आहे अलाह जी सिफ़त कूड़ आहे पोइ अॼुकल्ह जा देवबंदी वहाबी पंहिंजे किताब में लिखनि था फतावा रशीदी मां तव्हांखे ॻोल्हे ॾेखारिया मौलवी रशीद अहमद गंगोही तमामु देवबंदी वहाबनि जो वॾे खां वॾो मौलवी आहे उन पंहिंजे किताब फतावा रशीदिया में माज़अल्लाह लिखियो आहे त इम्कान किज़ब जो मसइलो आम तरह सां घणे वक़्त खां बुज़ुर्गनि में हलंदो थो अचे असांजो बि अक़ीदो आहे त माज़अल्लाह अल्लाह पाक जे लाइ कूड़ ॻाल्हाइण मुमकिन आहे असां सुन्नत वल जमा जो अक़ीदो आहे त अल्लाह ताला जे लाइ कूड़ ॻाल्हाइण महाल आहे जंहिंजो इहो अक़ीदो हुजे त माज़अल्लाह अल्लाह ताला कूड़ ॻाल्हाए सघे थो उनखे मुवाहिद चइबो पोइ त ईअं बि चइबो नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक त अल्लाह पाक खां इंसान न वधे अल्लाह इंसान खां मथे आहे कूड़ जे मामले खां सवाइ पोइ चइबो ज़िना बि करे सघे थो चोरी बि करे सघे थो क़त्ल बि करे सघे थो व्याज बि खाई सघे थो हराम जा कम बि करे सघे थो असांजो ईमान आहे सुबहान रब्बियल आला असांजो अक़ीदो सुबहानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम ऐं मुस्लमान भाइरो असां सभई अक़ीदो रखूं था असांजो अल्लाह पाक तव्हां बि चओ असांजो अल्लाह ॾाढे चओ अल्लाह पोइ हाणे अव्हां इनखे तौहीद मञींदो जेके अलाह खे कूड़ो ठाहे वेठा आहिनि तौहीद कहिड़ी आहे पीरनि ते न वञो अबुल हसन ते न वञो कब्रुनि ते न वञो या रसूल अल्लाह न कयो उर्फ़ न कयो यारही न कयो ख़ैरात न कयो माण्हू मरी वञे जनाज़े खां पोइ दुआ न घुरो इहा आहे तौहीद इहा किथां तौहीद आहे दीदी चाचा रसूलुल्लाह जे ज़माने खां वठी करे असां वटि जेको दीन पहुतो आहे जेके 14 सदियूं गुज़रियूं आहिनि असांजो नओं मज़हब न आहे ख़ुदा जो कसम रसूलुल्लाह जे ज़माने खां वठी करे छा ख़ुदा जो हबीब शिरक कंदो हो छा ख़ुदा जो नबी बिदअत कंदो हो अल्लाह जे नबी त बिदअत ऐं शिरक जी पाड़ पटी आहे हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात जॾहिं नबूवत जो ऐलान फरमाइनि था त मके पाक जा माण्हू ख़ुदि नबी पाक खे अमीन चवंदा हुआसीं मुखालिफ़ थी विया तरह तरह ॻाल्हियूं करण लॻा
के चवन जादूगर आ, के चवन चरियो आ, के चवन त लालची आ, के चवन त पैसनि जे करे हुकूमत जे लाइ नई ॻाल्हि उथारी अथई त माण्हू मुंहिंजे कढ लॻनि त नओं हिकिड़ो मज़हब बनाया। हिकिड़ो महबूब पाक जे ख़ानदान में, मामाणे ख़ानदान में सरकार जो मामो थो थिए वर हड़े ते, उहो पियो चवे त मुहम्मद खे न का बीमारी आहे न का लालच आहे भलो। मुंहिंजे ख़्याल में त मुहम्मद करीम खे जिन जो असर थियो आहे। छा जो असर थियो आहे? जिन जो। हुजूर वटि आयो, नबी पाक खे चई, ऐं प्यारा ॾाढो मूंखे तूं प्यारो आहे, असांजो ॾोहटाण आहे बि अमीन, तोखे लालच बि का कान्हे, 40 साल तोखे असां आज़मायो आहे, पर जिन थी सघे थो जबल आहे पहाड़ आहे किथां न किथां झलिजी पियो हूंदे। जे असांजा मुस्लमान चवंदा त ॿेर वटां झलियो आहे, फलाणे लोढ़े मां झलियो आहे, ओ फलाणी पुराणी कोठीअ मां झलियो आहे। मुंहिंजा प्यारा भाउ दीदी, शिरक जूं ॻाल्हियूं न कर, इहे ॻाल्हियूं आहिनि के न के, इहे वहम तुंहिंजे दिलि में वेहिजी वियो आहे। त उन बि नबी करीम जे ज़ात बाबरकात खे चयो त हाणे मां तुंहिंजे लाइ यमन जे मुल्क मां हिकिड़ो फीणे वारो वठी थो अचां, तो ते फीणो रखंदो तूं चङो भलो थी वेंदे, ऐं उहो माण्हुनि जा जिन कढंदो आहे। सरकार फरमास, मामा अहिड़ी ॻाल्हि कान्हे, जिन बिन मूंखे कोन्हे, तो खामखा इन खफ़े में न पओ, किथे मको किथे यमन, पंध करे उठ काहे वञे महीननि जा महीना, ऐं मुंहिंजे लाइ इन शइ जी ज़रूरत ई कान्हे। चई न बाबा, तोखे कहिड़ी ख़बर, तूं नौजवान आहे, असां पोढ़ा पका, असांखे तजुर्बो आहे। हुज़ूर नह ते हे हमरा संदरो ॿधी ॿाहिरि निकितो, इरादो इहो कई त उठ हथ करे वञा थो। इत्तिफ़ाक़ सां जंहिं माण्हूअ खे वठण पियो वञे, उहो वरी पंहिंजे कम सां मके में अची वियो। वॾो जादूगर हो, वॾा फीणा पढ़ंदो हो। हिन चयो यार वञ, ॾिठई मुंहिंजे मुहम्मद जो भाॻ त कहिड़ो भलो आहे, जो मां महीनो पंधु करे मोटी जा, हिते ई घर वेठे मिली वियो आहे, वाह जो कमु बने ते ॿार। हुनखे खणी ॿाह खां वरित, यार तूं मुंहिंजो यार आहे, मुंहिंजो माइट आहे, भाणे जो थिए, तकलीफ़ अथसि ॾाढी जिन जी, अहिड़ियूं नयूं नयूं ॻाल्हियूं थो करे जो असांजे सम्झ में न आहिनि। मूंखे 16 आना पका त हे जिन हिनखे पियो आहे, तो जिन हली कढेसि। उठ चवे तो उठ जाए, घोड़ो चवे तो घोड़ो जाए, ढगी चवे तो ढगी जाए, सोन जेतिरो चवी तोखे ॾियां, पर असांखे छोकिरो चङो भलो करे ॾे। हुन चयो यार वाह वाह, पंहिंजे कम सां ही बि चकर लॻी वियो मुंहिंजो। हुनखे सिधो नबी पाक वठी आयो, चई साईं जंहिंजे लाइ चयो हुन हे माण्हू आहे, हाणे तो ते फीणो पढ़ंदो तूं चङो भलो थी वेंदे। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे हो पियो चवे, हा हो साईं, मुंहिंजो मके में नालो आहे, यमन में नालो आहे, शाम में नालो आहे, पूरे अरबुस्तान वारा मूंखे सुञाणनि था, मुंहिंजे फीणे जी ज़रूरत आहे, पढ़ंदो सां मिंट में चङो भलो थी वेंदे, जिन भॼी वेंदो। नबी से फरमास, खफ़ो न कर, मूंखे जिन आहे कोन, तूं चुपड़ी करे हलियो वञ। चई न साईं, तुंहिंजो मामो वठी आयो आहे, मां पढ़ंदुसि। नबी करीम फरमाइनि था, भला ठीकु आहे, जे पढ़ंदे त वेह, अॻ में मुंहिंजो फीणो ॿुध, पोइ तूं पढ़। मां बि फीणो पढ़ंदो आहियां। छा फरमायो? मां बि हिकिड़ो फीणो पढ़ां थो। त हुनखे लालच थी पई त जेको फीणो मूंखे ईंदो आहे उहो त यादि आहे, पर हे पढ़े त सिखा हिन खां बि। चई भला ॿुधाए। हुज़ूर फरमायो, अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। हे को जादूगर जो फीणो न आहे। हे प्यारे हबीब जी ज़ुबान मां अल्लाह पाक जे तरफ़ खां नसल ख़ुतबे जा लफ़्ज़ मुबारक महबूब पाक जो पढ़िया हू अरबी दान हो, माहिर हो, होशियार हो। हुनखे जमल महबूब जे ज़ुबान जा लफ़्ज़ अखियुनि में पया, कननि में पया, दिलि में सोचई हे फीणो त नाहे का ॿी शइ आहे। छा चई? हे फीणो नाहे विचम का ॿी शइ आहे। हबीब पाक जमल ख़ामोश थिया,
तमल अर्ज कई सोहणा वरी पढ़ छा चई पाण वरी शुरू थिया अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु। हदीस पाक में ईंदो आ महबूब ॿियो दफ़ो पढ़ण शुरू कयो उन जादूगर खे जिनाईअ खे अखियुनि मां ॻोढ़ा वहण शुरू थी विया। हबीब अल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जमल ॿियो दफ़ो ख़ुतबो पढ़ी बस कई आ तमल उहो जेको जिन कढण आयो आहे चवे पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जेको वठी आयो आहे उनखे पियो चवे तूं थो चवीं त मुहम्मद करीम खे जिन आहे त राजन जा जिन कढण आयो आहे। हिनखे जिन कोन्हे तूं चरियो आहे मूंखां पुछो मुहम्मद मिठो अल्लाह जो सचो रसूल आहे। हुन चयो वञ भला एॾो त को जादू लॻीस जो हेड़े खे बि फेरायो जेको वठी आयो सो कोन सुधरियो हो सुधरी वई। असांजो नबी सचो नबी हवा हाव न सही नबी करीम मुशरकनि जा जिन कढिया मुशरकनि जो शिरक कढियो उहो पाण शिरक कंदो। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मां तोखे हदीस ॿुधाया हर हफ़्ते में हर जुमे जे ॾिहाड़े या ख़म्स जे ॾिहाड़े मदीने पाक खां हुजूर हलंदा हा उहद जे मैदान में वेंदा हा। काॾे वेंदा हा उहद में पंहिंजे चाचे हज़रत अमीर हमज़े जे मज़ार ते वेंदा हा। छा ते वेंदा हा ॾाढे ॻाल्हि काथे वेंदा हा कब्र शरीफ ते वेंदा हा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बा बरकात ला अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी जज़्बुल क़ुलूब में लिखियो आ त रुगो पाण पंधु करे कोन वेंदा हा बल्कि हबीब करीम जी ज़ात बा बरकात कॾहिं सवारी ते बि वेंदा हा। पर जॾहिं उते कब्र शरीफ ते पहुचंदा हा त 11 दफ़ा नबी करीम कुल शरीफ पढ़ी हज़रत अमीर हमज़े जे मज़ार जे मथां दुआ बि घुरंदा हा ॿियनि शहीदनि जे रूह खे बि सवाब बख़्शींदा। जेकॾहिं कब्रुनि ते वञणु बिदअत आहे शिरक आहे नाजाइज़ आहे तौहीद जे मनाफ़ी आहे त पोइ नबी करीम छो पियो वियो। उन खां बाद में हुजूर करीम ईअं बि फरमाइल था त जेको बि पंहिंजे पीउ ऐं माउ जी कब्र ते हर ख़मीस जे ॾिहाड़े या हर छंछर जे ॾिहाड़े वेंदो नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था जेकॾहिं बदबख़्त हूंदो त अबे अम्मा जे कब्र जी बरकत जे सदके नेक बख़्त लिखिजी वेंदो। हुजूर करीम फरमाइल था जेकॾहिं पीउ ऐं माउ कंहिंखां नाराज़ थी मरी विया आहिनि अबो अम्मा हुन खां नाराज़ थी मरी विया राज़ी पीउ माउ खे करे कोन सघियो आहे सरकार फरमाइल था हर हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो हुनजी कब्र ते वेंदो त माउ ऐं पीउ कब्र में राज़ी थी हुनखे माफ़ करे छॾींदा। सरवरे कायनात खुद फरमायो आहे मंज़ार कबरी वजबत लहू शफाअती। अवा के मां मोहम्मद करीम ॿुधाए थो छॾा त मां जॾहिं जहान छॾे वञा केर बि जेकॾहिं मुंहिंजे मज़ार शरीफ़ ते अची मुंहिंजे कब्र शरीफ़ जी ज़ियारत कंदो क़यामत में मां मोहम्मद शफ़ाअत कंदोसांसि। हाणे केतिरियूं तव्हांखे हदीसूं ॿुधाया केतिरा तव्हांखे वाक़िया ॿुधाया जंहिंमें ख़ुदि नबी करीम जी ज़ात अमर बि फरमायो आहे अमल बि फरमायो आहे सहाबनि किरामनि खे बि नबी पाक ॾसियो आहे। ऐं अॼुकल्ह जे मोलवनि वरी फतवा ॾिनी आहे अबुल हसन वीचारो त कुझु बि कोन्हे ॿिया पीर फ़क़ीर त कुझु बि कोन्हनि। अॼुकल्ह जे देवबंदी वाहबनि फतवा ॾिनी आहे त जेको मदीने वञे सो मस्जिद नबवीअ जो इरादो करे वञे पर जे रसूलुल्लाह जे रोज़े जो इरादो करे वेंदो त ज़ाल खे तलाक पइजी वेंदसि माई हराम थी वेंदसि। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जे ज़ियारत जे नियत सां विख विख ते गुनाह थींदुसि। अदा मूंखे ॿुधाए त इन्हनि जो अमल कहिड़े कम जो इन्हनि जी इबादत कहिड़े कम जी जॾहिं अक़ीदो ख़राब थियो एतिक़ाद बुछड़ो थियो उनजी तौहीद कम जी कान्हे। तौहीद इन जो नालो न आहे त मज़ारात जी बेअदबी कजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त क़ब्र वारा ॿुधनि था छा था कयो ॾाढो चओ। सरकार फरमायो आहे कब्रिस्तान में वञो त दाख़िल थियण वारे टाइम ते चओ अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर ऐं कब्रुनि वारा तव्हां ते सलाम हुजे। सहाबा किराम ताचा रसूल अल्लाह त गुज़ारे विया वफ़ात कब्र जे मथां वञो अस्सलामु अलैकुम चौकीअ ॿुधंदा
सरकार फरमाइनि था तव्हां त सलाम जी ॻाल्हि था कयो पर मां मुहम्मद तव्हांखे ॿुधायां थो हत्ता यस्माउ क़रअन आलिहिम मैयत खे पूरे जॾहिं वारस मोटंदा त मैयत हुननि जे जुतीअ जा खड़का बि ॿुधंदो। तव्हां था चओ सलाम कोन ॿुधंदो, तव्हांजो दीन कोन्हे दीन, मां मुहम्मद खणी आयो आहियां। मां थो चवां त तव्हां सलाम अलैकुम चओ, हुम युरद्दून अलैकुम सलाम वलाकिन ला तस्मऊन। अवां जॾहिं क़ब्र जे मथां सलाम अलैकुम चवंदा हो तव्हांखे वालेकुम सलाम चवंदा आहिनि पर तव्हां कोन ॿुधंदा आहियो। हाणे सच ॿुधाए त नबी सचो या मुला सचो? ॾाढे त चओ बाबा, तव्हांखे चवंदा बाबा मुफ्ती थो तव्हांखे चवे त नबी चयो आहे त मैयत ॿुधनि था पर क़ुरान में लिखियो पियो आहे त कोन था ॿुधनि। पोइ तव्हांखे आयतूं बि पढ़ी ॿुधाईंदा इन्नक ला तस्मउल मौत ला तुस्मिउल मौता। ऐं मुंहिंजा प्यारा नबी पाक तूं मैयतनि खे ॿुधाए कोन थो सघी। आवाज़ सम्झ में ॻाल्हि आई न कान आई? इन्नक ला तुस्मिउल मौता, तूं मौतन खे मैयतन खे मुर्दन खे ॿुधाए कोन थो सघी। जॾहिं नबी नथो ॿुधाए सघे त तव्हांजो किथां ॿुधंदा? नबी जो आवाज़ मथे या तव्हांजो? अबा नबी जो आवाज़ मुअस्सिर या तव्हांजो? पोइ जॾहिं क़ुरान थो चए इन्नक ला तुस्मिउल मौता, ऐं नबी तूं मैयतन खे नथो ॿुधाए सघी, पोइ जॾहिं नबी नथो ॿुधाए सघे त तव्हांजो कीअं ॿुधंदा? हिकिड़ो हूंदो आहे ॿुधणु, ॿियो हूंदो आहे ॿुधाइणु। फ़र्क़ु आहे या न? अवां ॿुधो था आओ, ॿिन्ही में फ़र्क़ु आहे या न आहे? थोरो ॻाल्हायो महिरबानी कयो। तव्हां छा था कयो? ॿुधो था। आओ छा थो कयां? ॿुधायां थो। मुंहिंजा दोस्त हे इल्मी ॻाल्हि आहे, हिननि जाहिलनि खे त इल्मु आहे कोन। ए रुगो ॾिघियूं ॾाढ़ियूं न ॾिसो, इल्म खां टके जहिड़ा कोरा हन का शइ कान्हनि। मां थो चवां त ॿुधायो त सिमाव में ऐं इस्माव में फ़र्क़ु कहिड़ो आहे? ऐं जेको मुला वठी जो मूंसां ॻाल्हाए अची त सिमाव ऐं इस्माव में कहिड़ो फ़र्क़ु आहे? हबीब करीम जी ज़ात बाबरकात खे अल्लाह ताला फरमाए थो इन्नक ला तुस्मिउल मौता, ऐं मुहम्मद करीम तूं मैयतन खे ॿुधाए नथो सघी। अल्लाह किथे चयो आहे त मैयत ॿुधी कोन था सघनि? आहे क़ुरान में? न, अल्लाह ताला चयो ई कोन्हे को त को मैयत ॿुधी कोन था सघनि। मतिलबु आहे त तूं ॿुधाए कोन थो सघी। ॿुधाइण जो मतिलबु छा आहे? इते मौता मां मुराद क़ब्रुनि वारा न आहिनि, मौता मां मुराद मरी वियल न आहिनि। मां तोखे तफ़सीर कबीर ॾेखारियां, तफ़सीर जलालैन ॾेखारियां, तफ़सीर जुमुल ॾेखारियां, तफ़सीर मदारिक ॾेखारियां। जमहूर उलमा किराम जो फ़ैसिलो आहे त हिते मौता मां मुराद क़ब्रुनि वारा न आहिनि, मौता मां मुराद मुस्लमान न आहिनि। हिते मौता मां मुराद मके जा काफ़र ऐं मुशरिक जेके जेरा हा। छा हुया बाबा? जेरा हा। अल्लाह ताला फरमाए थो ऐं मुंहिंजा मुहम्मद मिठड़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरो बि तुनखे वाज़ करे ॿुधाए इहे मुआहन मुआ तुंहिंजी ॿुधंदा ई कोन। छो? लहुम कुलूबुन ला यफ़क़हून बिहा। अल्लाह ताला फरमाए थो उनखे दिल आहे पर सम्झनि कोन था। वलहुम आज़ानुन ला यस्मऊन बिहा। मां रब पंहिंजे क़ुरान करीम में फरमाया थो इनखे कन आहिनि पर ॿुधण वारा कोन्हनि के। अल्लाह चवे त तूं मुंहिंजा हबीब इन काफ़िरनि खे कोन थो ॿुधाए सघी। हे वरी मुस्लमान खे चवनि त मुस्लमानो तव्हांजा मैयत ॿुधनि ई कोन था। काॾे मुंहुं मरियम जो, काॾे टंडो न यार। सलात पर तो के बुखारी शरीफ जी रिवायत ॿुधाया। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व सल्लम। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई न कान आई? त इते मौता मां मुराद केरु आहिनि? बुखारी शरीफ जी हदीस में कान इब्न उमर
यराहुम शिरार खल्किल्लाह इंतलकू इला आयातिन नज़लत फिल कुफ्फार वजालूहा अलल मुमिनीन। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जो मुहद्दिसा बुखारी सही हदीस जो किताब आ उन में लिखे तो नबी पाक जो मशहूर सहाबी हजरत अब्दुल्लाह बिन उमर जेको हबीब जे उम्मत जे सहाबा में वॾो आलिम सहाबी हो फरमाइनि था उहो चवंदो हो उहे माण्हू अल्लाह जे मखलूक में वॾा शरीर आहिनि, वॾा फसादी आहिनि, वॾा फितनेबाज़ आहिनि, वॾा शैतान आहिनि। केरु शैतान आहिनि? अब्दुल्लाह बिन उमर थो चवे जेके बुतनि वारियूं आयतूं काफ़रनि वारियूं आयतूं मुस्लमाननि ते हणंदा आहिनि। अलाह चवे बुत कोन था ॿुधनि, मुला चवे पीर कोन था ॿुधनि। अलाह चवे बुतनि खे ताक़त न आहे, मुला चवे पीरनि खे ताक़त न आहे। अलाह चवे बुत बेकार आहिनि, मुला चवे पीर बेकार आहिनि। अलाह ताला चवे बुत मखे बि कोन था ठाहिनि, मुला चवे पीर मखे बि कोन था ठाहिनि। मूंखे ॿुधाए ज़ुल्म आहे या न? अबा ॾाढे त ॻाल्हायो। अलाह चवे बुत बेकार, अलाह चवे बुत ॾिसनि कोन था, अलाह चवे बुत ॿुधनि कोन था। एतिरे कदो अलाह ताला फरमाए थो हस्बु जहन्नम, आवाज़नि खे सॼो था पुकारियो था पूॼा था कयो, इहे जहन्नम में वेंदा। हे वरी चवनि इहे तव्हांजा पीर जहन्नम में वेंदा। सच ॿुधाए त वली जन्नती हल या जहन्नमी हल? औलिया अल्लाह जन्नती या जहन्नमी? त मालूम छो त हज़रत अब्दुल्लाह बिन उमर जो कौल सचो आहे त जेके बुतनि जूं आयतूं पीरनि ते हणनि, काफ़रनि जूं आयतूं वलियनि ते हणनि, मुशरिकनि जूं आयतूं मुस्लमाननि ते हणनि, अल्लाह जे प्यारे हबीब जे सहाबी हज़रत अब्दुल्लाह बिन उमर सच चयो इहे शरीर आहिनि, वॾा फसादी आहिनि, वॾा फितने गो आहिनि जेके अल्लाह जे महबूबनि जी तौहीन कनि था। अड़े तूं थो चवीं त मच्छर कोन ठाहिनि था, ख़ुदा जो कसम आहे अल्लाह जे वलियनि खे वॾी ताक़त आहे। मां तोखे ख़ुदा जो क़ुरान ॿुधायां, क़ुरान खां मथे त बि ॻाल्हि कान्हे न सही। सलात पढ़ त ॾिस अल्लाह जा वरी छा था कनि पिया। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। सिम त कान लॻी अथव न? सलात अहिड़ी था पढ़ो जहिड़ो सिम लॻी हुजेव। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। ट्यूबवेल लॻाईंदा पाणी सिम सुकी वेंदी। सिम नाला निकिता आहिनि, ट्यूबवेल निकिता आहिनि, जारी रखो इंशाअल्लाह ताला सिम वई। जो बातिल जेको आहे न साईं ईंदो तूफ़ान वांगुरु आहे, पर मोमिन जी फूक सां वरी पोइ मोटी वेंदो आहे। अवार पंहिंजा अक़ीदा एतक़ाद दुरुस्त कयो, डिगियूं ॾाढ़ियूं ॾिसी डिॼो न, अथनि रुगो ॾाढ़ीअ जो रोप, बाक़ी ॿियो कुझु कोन अथनि। फिकर अल्लाह पाक जे कुरान करीम जे अंदर वाक़ियो मौजूद आहे। सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह पाक जल जलालुहु मन वालू जो नबी आहे जेके रूह ज़मीन ते बादशाही आहे। गुदुव्वुहा शहरु व रवाहुहा शहर। अल्लाह पाक जल जलालुहु मन वालू खे तख़्त नसीब फरमायो आहे। तख़्त खे हुकुम कंदो हो उॾाम, उन तख़्त खे देव खणंदा हुआ, जिन खणंदा हुआ, पर जेकॾहिं हवा खे हुकुम कंदो त हवा बि ख़ुदा जे नबीअ जो तख़्त खणी हलंदी हुई। एतिरे क़दुरु तेज़ रफ़्तार हो जो रुगो सुबुह जो फजर नमाज़ खां पोइ इशराक जे टाइम ते सफ़र करे कलाक सवा सफ़र करे त पाण महीनो हलूं, महीने में मस पहुचो अल्लाह जे नबीअ जो तख़्त हिकिड़े सेकंड में महीने में पहुची वञे। शाम जे टाइम ते बि ईअं हिकिड़े ॾियारे सुलेमान अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात वादियुन नमल खां अची लंघियो आहे, 25 मैल परे आहे। घणा मैल परे आहे? तफ़सीर बैदावी वारे लिखियो आहे 25 मैल परे आहे। वादियुन नमल अञा परे आहे। नमल चइबो आहे किवलीअ खे, नंढड़ी कीड़ी जो जानवर तमामु नंढड़ो आहे, उहा वादी सॼी कीड़ियुनि सां भरियल आहे। अल्लाह जो नबी परे खां अचे थो, अञा 25 मैल नवाब शाह खां बि परे आहे। ख़ुदा जे नबी पाक जी लश्कर उतां गुज़रण वारो आहे। उहा किवली पई पंहिंजे किवलनि खे चए जल्दी कयो, जल्दी कयो, ॿिरनि में लंघे वञो। सुलेमान नबी थो अचे मतां सुलेमान ऐं उनजो लश्कर तव्हांखे चीथारे छॾनि। केवल चवंदा हो, छा चवंदा हो? ॾाहरनि जी ॿोली में छा चइबो अथसि? कीड़। शुक्र आहे मुंहिंजा अदा 25 मैल ते सुलेमान जो लश्कर पियो अचे ऐं कीड़ 25 मैल परे आहे। कीड़ वटि का दूरबीनी हुई कान हुअसि न, पोइ कीअं ॾिठई?
मुल्लन त लिखियो आहे पंहिंजे किताब में बराहीन कातिया मौली खलील अहमद देवबंदी अंबेठवी लिखे थो त मुहम्मद करीम खे भित जे पुठियां जी बि ख़बर कान्हे। ओ चंद्राहे क़ुरान थो चवे 25 मेलनि जे मुफ़ासिले तां कीड़ खे ख़बर पई आहे, किवली खे ख़बर पई आहे त सुलेमान अचे थो। किवली त ॾिठो अल्लाह जे नबीअ जे अचण खे, ऐं ख़ुदा जे नबी वरी हुन जो आवाज़ ॿुधो। किवली ॻाल्हाईंदी आहे, अलाए मतां अवां जे ॻोठ जूं ॻाल्हाईंदियूं हुजनि, बंबरे जे ॻोठ जूं ॻाल्हाईंदियूं हुजनि, अबू नसर जे ॻोठ जूं ॻाल्हाईंदियूं हुजनि, काज़ी सन में वेठा आहिनि मतां उते जी कीड़ियूं ॻाल्हाईंदियूं हुजनि, ॻाल्हाईंदियूं न बा। पोइ ॻाल्हाए बि कान थी, ॻाल्हाइण त ठहियो बि तुंहिंजे जिस्म ते हले, उहो सुरड़ाट बि कोन ॿुधण में ईंदो आहे। पर अल्लाह जे नबी हुन जो कौल 25 मेलनि ते ॿुधो आहे। फतबस्सम ज़ाहिकम मिन क़ौलिहा, अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त कीड़ ॻाल्हायो आहे त पंहिंजे ॿिरनि में लॻे वञो। सुलेमान अलैहिस्सलाम खिली थो ॾे, छाजे करे? हुन जे ॻाल्हाइण जे करे। सुलेमान अलैहिस्सलाम खां पुछनि था केरु? वज़ीर, मुरीद, लश्कर वारा। ऐं नबी छो खिलियो आहे? चवे थो 25 मेलनि जे मुफ़ासिले ते वादियुन नमला, असां ओॾे हलूं था, कीड़ असांखे ॾिसी वरितो आहे। उहा पंहिंजे लश्कर खे चवे थी जल्दी जल्दी ॿिरनि में लॻे वञो, मतां सुलेमान जो लश्कर तव्हांखे बर्बाद करे छॾे। मां अल्लाह जो नबी आहियां, कंहिंखे चिथारींदो कोन आहियां। अड़े मुला, जेकॾहिं कीड़ सुलेमान अलैहिस्सलाम खे ॾिसी सघे थी त मुंहिंजो मदीने वारो साईं बि ॾिसी सघे थो। जेकॾहिं सुलेमान नबी अल्लाह जो नबी आहे, कीड़ जो सॾु ॿुधी सघे थो त असांजो नबी बि असांजो सॾु ॿुधी सघे थो, असांजी सलात ॿुधी सघे थो। या रसूल अल्लाह, हक़ चार यार लेग बागारा। और मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, ओ साॻो सुलेमान अलैहिस्सलाम आहे, क़ुरान मजीद जे अंदरि वाक़िओ आहे। हुद हुद पखी लश्कर मां ग़ाइब थी वियो आहे। पाण फरमाए था माली ला अरल हुद हुद अम कान मिनल ग़ाइबीन, मुंहिंजे लश्कर में सभई आहिनि पर हुद हुद नज़र नथो अचे। मुला चवंदा ॾिठी, तोखे सुभाणे चवंदा ॾिठी, तव्हांजो मुफ्ती बि ॿुधायो सुलेमान चओ था त ग़ैब ॼाणंदड़ आहे, हुद हुद मालूम कोन्हेसि त काॾे वियो। हे रुॻो कीड़ा कढंदा अथव, काॾो वझ मिले हो पाणी ज़ोर भरींदो आहे त रूण हणा किथां न किथां, ईअं न बा। पर मुस्लमान जो न ॻंढो ॾाढो ॿधंदो आहे त पाणी पोते धूड़ पाईंदो, ॻंढो टोड़े न सघंदो। ॻंढो हूंदो जॾो त पोइ रूण हणंदो भॼी वेंदो। तव्हां पंहिंजा ॻंढा मज़बूत कयो, इन वहाबिन लहाबिन जा दर बंदि कयो। अल्लाह जे नबी ईअं कोन चयो त मूंखे इल्मु न आहे। अल्लाह जो नबी छा चयो त ला अरल हुद हुद, हुद हुद ॾिसां कोन थो। ॾिसबो उहो आहे जेको अखियुनि जे आॾो हूंदो आहे। छाजे आॾो हूंदो आहे भाउ? ॾाढे जो जेको अखियुनि जे। अल्लाह जे नबी ईअं किथे चयो आहे त मूंखे बेख़बर आहियां, इल्मु कोन्हे? न, ख़ुदा जो नबी थो चए मुंहिंजे अखियुनि खां छो ग़ाइब थी वियो आहे? ईंदो त सज़ा ॾींदोसांसि हुनखे, मुंहिंजे अखियुनि जे आॾो रहणो हो। हे वरी नबीअ जी बेइल्मी साबित कंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह असां अहल सुन्नत जो अक़ीदो आहे। लहाबी चवनि था नबी बेइल्म आहे, असां छा चऊं नबी इल्म वारो आहे। अवांजो छा अक़ीदो आहे त नबी ॾाढे जो नबी हो नबी खे बेइल्म साबित करणु ॾिठी। बाबा सुलेमान चए पियो हुद हुद लाइ काॾे मूंखे का ख़बर कान्हे। अरे ख़ुदा जी का मार पवई, ख़ुदा जे क़ुरान ते कूड़ न हण। किथे ख़ुदा ताला क़ुरान में चयो आहे त नबी चयो त मूंखे ख़बर ई कान्हे का। ख़ुदा जो नबी थो चए ला अरा, ॾिसां नथो, न ॾिसण ॿी ॻाल्हि आहे, ला इल्मी ॿी ॻाल्हि आहे। ज़ाहिरी तरह मां ॾिसां हिते कुझु कोन थो पियो, पर मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे कुतुब खाने में केतिरा किताब आहिनि, मुंहिंजे किताबनि जो मूंखे इल्मु आहे, हेतिरा किताब आहिनि, हिन फन जा आहिनि। ॾिसण ॿी शइ आहे, इल्मु ॿी शइ आहे। भली ख़ुदा जो नबी ज़ाहिरी तरह नबी ॾिसे, पर का बि शइ नबीअ जे इल्म खां ॿाहिरि कान हूंदी। ख़ैर हुद हुद जॾहिं आयो, सुलेमान अलैहिस्सलाम फरमायसि तोखे मुंहिंजे महफ़िल मां ग़ाइब रहण जी कंहिं इजाज़त ॾिनी? साईं माफ़ कजां, ग़लती कई अथमि, घुमंदे 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 सबा जे मुल्क में वियो आहियां। उहो इलाइक़ो आहे तुंहिंजे हिन मुल्क खां महीनो परे आहे, महीनो पंधु कया तॾहिं पुॼा। उते हिकिड़ी माई आहे जंहिंजो नालो आहे बल्क़ीस। पाण मुशरिका ऐं शिरक कराईंदी आहे, पाण खे सजदा कराईंदी आहे। हुनजी बादशाही तमामु वॾी आहे, तख़्त बि तमामु वॾो अथसि।
30 गज लामा 40 गज मुंढो आ 80 गज हुनजी ऊंचाई आ सॼो सोन जवाहर हीरन मोतिन सां जड़ियल आ भलो तख़्त ठहियो त ऐं तुंहिंजी हुकूमत में शिरक पई करे अल्लाह जे नबी फरमाए त मां ख़त थो लिखी ॾियां हुनखे दावत ॾेई वठी आ त मुसलमान थिए माईअ खे ख़त पहुतो वज़ीरनि चयोसि त मुसलमान कोन थींदासीं सुलेमान खे 4 ॾोकड़ ॾेई राज़ी था कयूं तोहफ़ा तहाइफ़ मोकिले पैसनि जी लालच ॾेई सुलेमान नबी ॾे मोकिलियऊं अल्लाह जे नबी फरमायो त ख़बरदार ॿियो त लालच में अची सघे थो लेकिन अल्लाह जो नबी लालच में कोन ईंदो हाणे आख़िरी चानस थी अचे त अचिजे न आई त पोइ मां लश्कर वठी ईंदोसां जंहिंजे अॻु पोइ जी ख़बर ई कान हो त इहो मुल्क तुंहिंजो सॼो बर्बाद थी वेंदो ॿीहर जा महिल धमकी मिलसि त महिल माई वीचारी पंहिंजे लश्कर वज़ीरनि खे वठी उहो पंहिंजो तख़्त जेको हो कोटनि में किलनि में दरवाज़नि में कोठनि में बंदि करे चाबियूं ताला हणी फ़ौज ॿाहिरां बीहारे छो त तख़्तगाह जी हिफ़ाज़त कबी आहे सॼनि पारनि में बीहारे सुलेमान अलैहिस्सलाम ॾे रवानी थी आहे महीने जे पंधु करे 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 जंहिं सुलेमान अलैहिस्सलाम जे साम्हूं ओ हिन शाख वांगुरु आई आहे साम्हूं अचे पई सुलेमान खे ॿुधाईसि ओ साम्हूं बल्कीस अचे पई अल्लाह जे नबी खे ख़्याल अची वियो अय्युकुम यातीनी अर्शहा अय्युकुम यातीनी बिअर्शहा आहे को मुंहिंजे मजलिस वारनि मां आहे को मुंहिंजे कचहरी वारनि मां जेको बल्कीस साम्हूं अचे थी हुनजे अचण खां अॻु में मूं वटि हुनजो तख़्त खणी अचे काथे रखियल हो दौड़ में लियारीअ में प्रागड़ीअ में महीने जे पंध ते बल्कीस जे सबा वारे मुल्क में जाथे सुलेमान वेठो ताठो महीनो पंध कर त पुज वरी मोट त ॿियो महीनो लॻे ऐं तख़्त को स्पीकर त कोन हुजो खणी अचे 80 गज लंबो आहे 30 गज मूंढो आहे 40 गज लाम आहे एॾी वॾी बला जंहिंमें 100,000 मण हा पर ख़ुदा जो नबी पियो चवे आहे को जो इन तख़्त खे खणी अचे पर बल्कीस जे पुॼण खां अॻे क़ाल इफ़रीतुम मिनल जिन्न अला आतीक बिही क़ब्ल अन तक़ूम मिन मक़ामिक उन मां हिकिड़ो जिन्न कचहरी में उथी बीठो आहे चवण लॻो आहे अल्लाह जा नबी मूंखे मोकल ॾे मां वञी पंधु करे तख़्त खे कुल्हो जा खणी ईंदुसि पर देर एतिरी लॻंदी जो बल्कीस तो वटि पहुची वेंदी उनखे तूं मानी खाराईंदे अञा कचहरी हलंदी पई अञा उथंदो ई कोन को कलाक ॾेढ में मां तख़्त खणी हाज़िर थो कयां आहे केरु चयो जिन्न ॾाढे जो केरु आहे क़ाल इफ़रीतुम मिनल जिन्न सरकश जिन्न चयो आहे मां थो खणी अचां पर देर एतिरी लॻंदी जो तव्हां वटि बल्कीस वेहंदी खाईंदी पीअंदी चाहि पाणी कचहरी अञा पाण में वेठा सलाहूं मशवरा कंदो मां महीने वारो पंधु बि करे कलाक ॾेढ में खणी थो अचां सुलेमान नबी थो चवे न न तकड़ा हुनजे अचण खां अॻु में खपे वक़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब अना आतीक बिही क़ब्ल अन यरतद इलैक तरफुक हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो वज़ीर आहे सौट बि आहे उम्मती बि आहे सुलेमान हुनखे इल्मु पढ़ायो आहे किताब जो उहो सीने ते हथ रखी उथी थो बीहे ओ अल्लाह जा नबी मूंखे मोकल ॾे खणी अचां टाइम केतिरो लॻंदी क़ब्ल अन यरतद इलैक तरफुक सुलेमान अखि बि कोन छिंभींदे त अॻे ई खणी ईंदुसि छा कंदो अखी कोन छिंभींदे त अॻे खणी ईंदुसि क़ुरान थो चवे फलम्मा रआहु मुस्तक़िरन इंदहु हुन ॻाल्हि करे बस कई आहे अञा सम्झो नबी हाओ ई कान कई आहे ॾिसनि त तख़्त सुलेमान जे आॾो पियो आहे इहो केरु हो चओ वली हो ॾाढे जो केरु हो सुलेमान नबी आहे नबी कोन आंदो आहे वली आंदो आहे वली उनखे चइबो आहे जेको नबीअ खां मुस्तफ़ीज़ थींदो आहे नबी वली उनखे चइबो आहे जेको नबीअ खां फैज़ वठंदो आहे इहे थोरनि लफ़्ज़नि में चओ त वली उनखे चइबो आहे जेको नबीअ जो मुरीद हूंदो आहे छा हूंदो आहे नबीअ जो
मुरीद हूंदो आहे। अड़े जेकॾहिं नबीअ जे मुरीद में ताक़त आहे त महीने जे पंध ते वियो बि मोटियो बि, पर वियो बि कोन, मजलिस मां गायब बि कोन थियो आहे, नबीअ जे आॾो वेठो आहे, ॿाह बि डिघी कोन थो करे पियो, रुगो इरादो थो करे त महीने जे पंध तां हेॾो तख़्त ख़ुदा जे नबीअ जो उम्मती वली खणी सघे थो। पोइ हे मुला कीअं थो चवे त वलीअ खे मच्छर जे ठाहिण जी बि ताक़त कान्हे, मख जे ठाहिण जी बि ताक़त कान्हे का, वलीअ खे को इख्तियार कोन्हे। ओ निभागाशल क़ुरान मुंहं ते घुमई, ख़ुदा जो क़ुरान थो चवे त नबियनि खे ऐं वलीअनि खे मां अलाह ताक़त ॾींदो आहियां। आहे या नाहे? अलाह जो क़ुरान ताक़त मञे थो न सही। पोइ हे मच्छर वधीक या तख़्त वधीक? ॾाढे ॻाल्हि आहे, मच्छर वधीक या कबूतर वॾो? असांजे मुल्क जा कबूतर वॾा आहिनि, अवां जा मच्छर वॾा हूंदा, सिम अथव न ते। अबा मच्छर वॾो या कुकड़ वॾो? मच्छर वॾो या मोर वॾो? ॾाढे ॻाल्हायो, मच्छर वॾो या गिझ वॾी? अल्लाह जो नबी इब्राहिम अलैहिस्सलाम ख़ुदा ताला खे अर्ज़ थो करे, या अल्लाह कैफ़ तुहियल मौता, ऐं मुंहिंजा मौला मुआ कीअं जीआरींदे? मूंखे ईमान आहे त मुआ त जीआरींदो आहे, पर मुंहिंजे अखियुनि जे आॾो जीआर त मूंखे वधीक मज़ो अचे। फखुज़ अरबातम मिन अत्तैर, रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए, ऐं मुंहिंजा प्यारा नबी 4 पखी वठी आ, उन्हनि खे ज़िबह कर, उन्हनि जी खल लाहे, उन्हनि जे गोश्त खे वढे टुके कीनो कर, वरी चैनीअ खे पाण में मिलाए जीअं अटो ॻोहे मिलाइबो आहे। पोइ मिलाइण खां बाद में वरी 4 हिसा कर, वरी 4 हिसा करे साम्हूं जबल थी, जबलनि जे मथां हिन जो गोश्त 4 पतियूं करे रखिजा, मुंडियूं पंहिंजे हथनि में रखिजा, हर हिक खे जुदा जुदा सॾु कंदो वञा। सॾणु तुंहिंजो कमु आहे, जहिड़ो करणु मुंहिंजो कमु आहे। सुम्मदुहुन्न यातीनक साया, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो क़ुरान फरमाए थो, ऐं मुंहिंजा प्यारा नबी उन्हनि जूं मुंडियूं हथ में रखी बीहजा, सॾणु कमु तुंहिंजो आहे, सॾींदो ईंदे पाणे तोड़े डोड़ंदा ईंदा। हज़रत सुलेमान 4 जानवर कुठा, चैनीअ जो गोश्त मिलायो, रग रग सां मिली वई आहे, ज़र्रो ज़र्रे सां मिली वियो आहे, हिसा ॿिन्ही जा चैनी जा गॾिजी विया हल। अल्लाह जे नबी वरी 4 पतियूं करे रखिया आहिनि, चैनी पतनि में चैनी जानवरनि जा जुज़ा हल। नबी सॾु कंदो वञे, मुंडी हथ में आहे, ओ कबूतर हली आ, देर कान थी, उन चैनी ढेरनि मां उहे रॻूं हॾा गोश्त जा ज़रा पाण ई पाण उॾामंदा जिस्म ठही वियो, खंभ ठही वियो, अची मुंडीअ सां लॻा जानवर जहिड़ो थी पियो। वरी मोर खे सॾई, वरी गेरे खे सॾई, वरी कबूतर खे सॾई, वरी सिरण खे सॾई, कल कुकड़ लिखियो आहे। बहरहाल इहे 4 पखी अल्लाह जे नबीअ जे सॾ सां जहिड़ा थी विया। रब थो चए, तूं कैफ़ तुहियल मौता, तूं कीअं जीआरींदो आहे? रब थो चए, मुंहिंजो जीआरण त ॿियो आहे, पर तूं नबी सॾु कंदो आहे त तुंहिंजे सॾ सां बि जहिड़ा थी पवंदा आहिनि। इहा ताक़त कंहिं ॾिनी? चओ अल्लाह। कंहिं ॾिनी? मुल्ला थो चए, मच्छर बि ठाहे कोन था सघनि, मख बि ठाहे कोन था सघनि, हेॾो कुकड़ ठही वियो, हेॾो मोर ठही वियो, हेॾी गिझ ठही वई, हेॾो मुंहिंजा ॿियो जानवर ठही वियो। सॾु कंहिंजो? चओ अल्लाह जे नबीअ जो। सॾु कंहिंजो आहे? चवे थो कैफ़ तुहियल मौता, तूं कीअं जीआरींदे? पोइ रब तूं छो थो चए सुम्मदुहुन्न, तूं सॾु कर छो? अल्लाह ताला फरमाए थो त कुदरत मुंहिंजी हूंदी आहे, पर मौजज़ो नबीअ जो हूंदो। कुदरत अल्लाह जी हूंदी आहे, पर करामत वलीअ जी हूंदी आहे। अड़े जेकॾहिं अल्लाह पाक जो नबी सॾे ऐं कुठल जानवर जहिड़ो थी पवे, जे पीरान पीर अब्दुल कादिर दुआ घुरे त बुॾल ॿेड़ो तरंदो या न? हिन खे कावड़ी पीरान पीर ते। मुल्क में ज़िना हले थी, हाओ या न? रियाज हले थो, हाओ या न? माण्हू धीअरूं विहारियूं वेठा न, हाओ या न? मुल्क में लौडेबाज़ी हले पई, हाओ या न? मुल्क में शराब हले पियो, डिश एंटीना, ख़ुदा जो कसमा पढ़ाइनि, ॿिन्हिनि ते कब्ज़ा, हराम खोरी लॻे पई। हराम जेको वहाबी मुल्ला इन बारे में ॻाल्हाए तक़रीर कंदो त उर्स हराम, यारी हराम, पीरान पीर ॿेरो कोन तारियो आहे, मुआसे छुटा, कब्रुनि ते कोन्हे, ॿियो मुल्क साफ़ थी वियो आहे। हाणे बसि इहा अची मुल्हनि खे ॻाल्हि रही आहे। अरे ख़ुदा तव्हांजो खानो ख़राब करे अवां बुराईअ जे बारे में ॻाल्हायो, अल्लाह जे वलियनि नबियनि जी गिला न कयो, औलिया अल्लाह जो शान बयान को त का ख़ुदा जे ख़ल्क़ खे दीन ॾे रग़बत पैदा थिए। हे बेदीनी इन वधाई आहे, माण्हू दीन खां छो परे थी विया आहिनि, जो दीनदारनि जी इज़त न आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधाइनि था त वलियनि में का ताक़त आहे कान, पोइ छो निमाज़ पढ़ूं? वलियनि में का कमाल कोन्हे, पोइ छो तहजुद पढ़ूं? वलियनि में का ताक़त कान्हे, पोइ छो अलाह अलाह कयूं? वली बि त अलाह अलाह करे वली था न बा ॻाल्हाईंदा हलो।
अलाह अलाह कयो तॾहिं वलीअ बणाया न। हे त मूर्दो चवंदा वलीअनि में कुझु कोन्हे। तव्हांजी माना निमाज़ बि न पढ़ो, रोज़ो बि न रखो, हज बि न कयो, ताजुद बि न पढ़ो, इशराक बि न कयो, अलाह अलाह बि न कयो, छो त इन सां विलायत मिलंदव। वलीअनि में आहे कुझु कोन। हाणे ठला ठिकर हुजो, कुझु न हुजे, ॿियो न कयो, रुगो पिनी सनी असांजे मदरसे में ॾेई वञे, इहो कमु कयो बसि। होॾे चवंदा त पीरण खां न घुरो, ऐं कणिक छलल रहे वॾेरे जे दर ते ॾाढ़ीअ सूधो ॿोरीअ सूधो मुला बीठो आहे। बाबा मदरसो आहे, मुसाफ़िर तालिब पढ़नि था, वाट अलाह जे ख़ैरात ॾे। ख़ुदा जो कसम आहे, ख़ुदा जो कसम आहे, हिननि जो मौलवी हमादुल्लाह हो, उन्हनि जे इत्तिफ़ाक़ सां ॻोठ में हिकिड़ो असांजो सुन्नत जमात जो मौलवी चंदेला भुलिजी वियो। हमादुल्लाह चयोसि सुन्नी आहियां वहाबी आहियां? चयोसि चंदो ॾे या न ॾे, आहियां सुन्नी या रसूल अल्लाह वारो। चई तव्हांखे चंदो ॼण रंडीअ खे पैसनि ॾियण खां बि पुछड़ो आहे। छा चयईं? वो किताब मां तव्हांखे ॾेखारियां, मां वटि पियो आहे त अहां सुन्नियुनि खे या रसूल अल्लाह चवण वारनि खे मदरसे जे लाइ चंदो ॾियणु अहिड़ो बुरो आहे जो माण्हू रंडीअ खे पैसा ॾेई ज़िना करे। उहो रंडी वारो पैसो ज़िना वारो एतिरो बुरो कोन्हे जेतिरो सुन्नीअ जे मदरसे में ॾोकड़ ॾियणु बुरो आहे। ऐं तूं वरी अन्न पियो ॾे, अञा बि शौक़ु थी त पुट वञी उते छॾ, न्याणियूं औलाद पंहिंजी उते पढ़ाए, दीन पंहिंजो ख़राब कर, पंहिंजो मज़हब ख़राब कर। ख़ुदा जो कसम आहे, इन जा चंदा बंदि कर, इनखे ख़ैर ख़ैरा तूं न ॾे। उहो पंहिंजे घर में तूं मदरसो ठाहे, पंहिंजे घर में नथी त ॿिए हंधि अहल सुन्नत जमात खे ॾे। हिननि खे ॾींदे ॼणो नाग खे खीर पीआरी। ख़ैरात तुंहिंजी, ख़ैर तुंहिंजो, चंदो तुंहिंजो, पैसा तुंहिंजा, मुशरिक वरी तोखे चवंदा। मां ॿुधो हिन ॻोठ जो को छोकिरो हिते वहाबन में पढ़ण वियो आहे, मुला तकीर करण आया, चवनि पिया अल्हम्दुलिल्लाह रब उहो आहे जो फ़िरौन जे झोलीअ में मूसा खे पालींदो आहे। रब करम कयो आहे जो मुशरिकनि जो ॿार असां वटि पढ़ण आयो आहे, मुवहिद थींदो। छा था सम्झो? अवां मुशरिक आहियो? मुशरिकनि में हथ त को मथे खणे, आहे को मुशरिक? पोइ नाहे त पोइ तव्हांजो ॿारु उते तव्हां त नियत अलाए कहिड़ी कई त क़ुर पढ़े, पर उहो तव्हांखे त मुशरिक भाई वेठा आहिनि ऐं वरी ख़ुशी था कनि त फ़िरौन जी झोली में मूसा थो पले। हाणे माना असां थियासीं फ़िरौन, असांजी औलाद जेका आहे असां खां फ्री वहाबन में पए, हाणे उहे वरी मूसा थी वेंदा। हैफ़ मुस्लमान तुंहिंजे हालत छो चरियो थियो आहे, छो छितो थियो आहे, तो वटि कमी कहिड़ी आहे? अबा गोश्त न मिले त कुतो खाइबो छा? ॾाढो ॻाल्हायो। दाल ते गुज़र कबो, बुख ते कबो गुज़र सफ़र, लस्सी खाए बि, गोश्त नथो मिले त काओ कोन खाइबो, कुतो कोन खाइबो। सुन्नत वल जमात जो मदरसो कोन्हे, हरू भरू पोइ सरू आहे छा त वहाबिन जो मदरसो आहे त छॾिबो? न, कोन छॾिबो। मां तोखे ईअं बि चवां थो, उहा औलाद तुंहिंजी जाहिल भली आहे, वहाबिन वटि क़ुर बि न पढ़ाइजां। उहो जाहिल हूंदो, बेअदब त कोन हूंदो, जाहिल हूंदो, नबी खे पाण जहिड़ो त कोन चवंदो, वलियनि जी गुस्ताखी त कोन कंदो। मुंहिंजा अदापो बि जाहिल डिॼंदो त सही, वहाबी थियो त ख़ुदा जो ख़ौफ़ बि कोन, त रसूल जो ख़ौफ़ बि कोन हूंदनि। मां यरतो जो ख़ैर ख़्वाह आहियां, ख़ुदा रा ख़ुदा रा ख़ुदा रा इन्हनि निभागनि खां भॼ परे, इन्हनि जी सोबत न अख़्तियार कजां। छितो कुतो चक पाईंदो आहे न, केतिरा बि फीणा हणा पर दौरो ज़रूरु पवंदुसि। सम्झो था अलाए न? हे बि छिते कुते खां ख़राब अथव। हिननि जी सोहबत में न अचो। अवां मुरीद रोज़े धणी जा आहियो, के जीलानी जा मुरीद आहियो, के बुखारी जा मुरीद आहियो, के हज़रत सुल्तान औलिया जा मुरीद आहियो, के हज़रत ख्वाजा बहाउद्दीन नक्शबंद जा मुरीद आहियो, के तव्हां मुंहिंजा अदा दोस्त मुल्तान वारे बुज़ुर्ग जा मुरीद आहियो, अल्लाह जे वलियनि जे मञण वारा आहियो। औलिया अल्लाह जो तरीक़ो ॿियो आहे, वहाबिन जो तरीक़ो ॿियो आहे। जे औलिया अल्लाह खे हक़ ते भायो था त वहाबिन खे ना हक़ ते चवण तव्हांखे फ़र्ज़ आहे। सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। ॻाल्हि नथी हणे छा? सलात कोन था ॾाढे पढ़ो बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। हे बि ठग अथव, ठग। असां बि रोज़े धणीअ जा मुरीद आहियूं। कीअं? जे असां हाले जी शरीफ़ जा मुरीद, ॿेर शरीफ़ जा मुरीद, ॿेर वारो हाले जीअ जो, हाले जी वारो अमरोट वारे जो, अमरोट वारो भरचूंडी वारे जो, भरचूंडी वारो सोई शरीफ़ वारे जो, सोई शरीफ़ वारो रोज़े धणीअ जो। लांड अॻे नंढड़ा हूंदा हुआसीं, पोइ ठाकण रांदि ठाहे बि सुरूं रखंदा हुआसीं, 1 2 3 50 सुरूं उभियूं करे पोइ हिकिड़ी खे धकु हणंदासीं, पाण ई कंदो ठक 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 ठक, सभु वञी किरंदियूं।